ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा शइ बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था। मिठी मिठी ॿार बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो दुनिया में माण्हू केॾा सारा त्योहार मल्हाईंदा रहंदा आहिनि। इहे बि हिकु ख़ुशियुनि जो साधन थी वेंदो। भई माण्हुनि जे जीवन में वैसे ख़ुशी न, लेकिन है न त्योहारनि जे बहाने थोरो ख़ुशी मनाए वठंदा आहिनि। रोज रोज माण्हू बाबा चए थो ॾिसो रोज ई तव्हां त्योहार मल्हायो, सिर्फ़ु हिकु ॿ ॾींहं न, कोई न कोई रोज त्योहार मल्हाईंदा ई रहो। छो जी सोचो कि अॼु असांखे कहिड़ो त्योहार मल्हाइणो आहे। भई अगरि असां सोचूं भई ॾिसो माण्हू दीपावली हूंदे त केॾो ख़ुशि थींदा आहिनि। चलो कुझु बि हुजे, कहिड़ी बि ॻाल्हि हुजे, लेकिन अॼु जे ॾींहुं त भुलिजी वेंदा आहिनि। त थोरो समय जे लाइ माण्हू हुन माहौल में ईंदो आहे। त ॾिसो माण्हुनि वैसे बि हिकु हिकु ॾींहुं फिक्स करे रखियो आहे न, शिव जो, सूमर, पोइ मंगल, हनुमान, गणेश जो। त तव्हांखे अगरि कोई न कोई मूर्ति खपे त्योहार मल्हाइण लाइ, कोई न कोई देवी देवता खपनि, त हिन में बिज़ी थी वञो। भई सूमर ॾींहुं सोचो अॼु असां शिव जो ॾींहुं मल्हाईंदासीं, मंगल ॾींहुं सोचो अॼु असां हनुमान जो ॾींहुं मल्हाईंदासीं, पोइ हनुमान जा भजन कीर्तन करो, गणेश जा करो, गुरुवार ॾींहुं सतगुरु परम पिता परमात्मा जो करो, या जेको बि माण्हू ॿियो बि कंदा आहिनि, या हुनजी करो। वैसे गुरुवार अर्थात परमात्मा सतगुरु जो ॾींहुं। गुरुवार ॾींहुं हर कम शुभ थींदा आहिनि न, गुरुवार ॾींहुं शुरू करो। शुक्रवार ॾींहुं देवियुनि जा भजन कीर्तन करो, शनिवार ॾींहुं शनि देव जा करो, रविवार ॾींहुं सूर्य देवता जा करो। चलो तव्हांखे उहो ई सुठो थो लॻे न। कम से कम रोज असांखे न सिर्फ़ु हा भई अॼु सूमर आहे, अॼु मंगल आहे, अॼु ईअं करिणो न, रोज ख़ुशी जो ॾींहुं मल्हायो। हुनमें भले तव्हां भजन कीर्तन करो, आरतियूं करो, हुनजे नाम जी महिमा करो, हिन में बि इहे बि करो त बि सुठो आहे। कम से कम असांजी फालतू ॻाल्हियुनि खां त असां बची वेंदासीं न। फालतू ॻाल्हियूं माण्हू चईंदा असां गुरूअ खे मञदा आहियूं, पर माण्हू बाबा चए थो लेकिन उनमें उहो जेको तव्हां माण्हू कंदा रहंदा आहिनि, उन्हनि में माण्हुनि खे मज़ो ॾिसो। इहे त्योहारनि में या देवी देवताउनि जे त्योहारनि में ज्यादा ख़ुशी हूंदी आहे माण्हुनि खे, ऐं बाक़ी धर्मनि में एॾी मज़ो छो न हूंदो आहे? छो जी देवी देवता धर्म परमात्मा डायरेक्ट स्थापन कयो अथई। देवी देवता धर्म न, इहे भॻवान स्थापन कयो अथई। भॻवान जी पहिरीं रचना कहिड़ी आहे? ये श्री कृष्ण देवता, पोइ राधे देवी, पोइ उहो स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। त ॾिसो दिवाली जे ॾींहुं माण्हू केॾो ख़ुशी छो हूंदी आहे? सिख माण्हुनि खे चलो तव्हां चओ असां त गुरु नानक देव खे मञदा आहियूं, गुरूअनि खे बि मञदा आहियूं, जेका सिंधी माण्हू अॼुकल्ह सिखनि में घुसी विया आहिनि, लेकिन तव्हां ख़ुदि ई सोचो कि तव्हांखे टिकाणे में ज्यादा मज़ो ईंदो आहे, सत्संग जेको कीर्तन वग़ैरह थींदो आहे हिन में ज्यादा ख़ुशी थींदी आहे, या जॾहिं राधे कृष्ण जो त्योहार ईंदो आहे, या लक्ष्मी नारायण जो त्योहार ईंदो आहे, इहा जेको दिवाली आहे, या मंदरनि में ईअं सुठो लॻंदो आहे भई न भजन गीता, हिन वांगुरु गीतायूं भागवतियूं में। अगरि तव्हांखे हिननि में सुठो लॻंदो आहे न, त तव्हां हुन भले तव्हां सोचो असां त गुरुद्वारे गुरू खे मञदा आहियूं, लेकिन तव्हांजी आत्मा कॾहिं ज्यादा ख़ुशि थींदी आहे। इन सां तव्हां सम्झी सघंदा आहियो कि असां हुन धर्म जी आत्मा ई आहियूं। ही सिख धर्म त माण्हू हाणे सिंधी माण्हू त जाते जाते भटकिया आहिनि। छो जी असांजो पहिरियों सिंधी माण्हू न हिन सत्यनारायण जी कथा जास्ती कंदा हुया, हिकु शिवलिंग खे ई पूजदा हुया।
ये त हाणे जॾहिं खां सिंध पाकिस्तान खां हिते आया आहिनि त भटकी विया आहिनि। कोई चए छा थो चए, कोई छा थो चए, अनेक प्रकार जी ॻाल्हियुनि में भटकी आहिनि। मज़ो नथो अचे। तव्हां खुदि ई ॿुधायो, तव्हांखे तव्हांजो सुखमनी जपजी साहिब पढ़ंदा आहियो, माण्हू चईंदा आहिनि अॼु जो वचन इहो आहे, अॼु गुरू में ईअं निकितो, तव्हांखे सम्झ में अचे थो, सॼो ॾींहुं उहो यादि रहंदो आहे? सची सची पंहिंजे मन सां पुछो। तव्हांखे माण्हुनि खे सम्झ में नथो अचे, हा माण्हू करनि था, चवनि था असां त सभिनि खे मञंदा आहियूं, लेकिन हिते सभिनि खे मञणु ज़रूरी न आहे। असांजी आत्मा खे शक्ति कॾहिं थी मिले, ख़ुशी कॾहिं थी थिए जास्ती, मज़ो कंहिंमें थो अचे। ज़रूरी न आहे असांजा वॾा बि ईअं कंदा हुया त असां बि करूं। वो चलो तव्हां करो नियम, लेकिन ये त सम्झो मुंहिंजी आत्मा खे ख़ुशी कॾहिं थी थिए जॾहिं मां कृष्ण जी मूर्ति ॾिसां थी, जॾहिं मां शिवलिंग खे खे ॾिसां थी, शिव बाबा खे निराकार रूप में यादि थी करां, जॾहिं मां लक्ष्मी नारायण जी मूर्ति खे ॾिसां थी। मूंखे दिवाली ॾींहुं ज्यादा ख़ुशी थींदी आहे या गुरु नानक जयंती ॾींहुं? हिन में नंढो वॾो न आहे। हिन सां असां पहचाने सघंदा आहियूं कि मां आत्मा कहिड़े धर्म जी आहियां। वैसे त आत्मा जो धर्म शांति आहे, पवित्रता आहे, असां सभु आत्मा आत्मा भाव भाव आहियूं। ये जेको अॼु माण्हू भाई दूज था मल्हाइण जो मतिलबु आत्मा आत्मा भाव भाव आहे। छोजी सत्युग में असांखे आत्मा जो ज्ञान हूंदो, हाणे न आहे, लेकिन सत्युग में हूंदो असांखे। त भाई दूज जो अर्थ आहे आत्मा आत्मा भाव आहे। इन ॾींहुं सिर्फ़ु भाइयुनि खे तिलक न लॻाइणो, आत्मिक स्मृति जो तिलक लॻाइणो। त असांजी आत्मा मतिलबु हिन सृष्टि ते कॾहिं आई? छोजी हिन सृष्टि में जॾहिं असां शरीर वठंदा आहियूं न, त असांखे कहिड़े न कहिड़े धर्म में त अचिणो ई पवंदो आहे। ॾिसो शरीर, भॻवानु शरीर छो न वठंदो आहे? भॻवान खे भॻवान छो चईंदा आहिनि? छोजी उहो ख़ुदि जो शरीर न वठंदो आहे। उहो ख़ुदि जो शरीर छो न वठंदो आहे? छोजी शरीर सां गॾु धर्मनि में अचिणो पवंदो आहे। भई ये सिख धर्म जी आत्मा आहे, ये बौद्धी धर्म जी आत्मा आहे, ये देवी देवता धर्म जी आत्मा आहे। अॼुकल्ह माण्हू धर्म बदिली था करे वठनि न। ॾिसो असांजो कोई सिंधी माण्हुनि जो सिख धर्म थोरी आहे, त तव्हां बि ज़बरदस्ती उन्हनि में घुसिया आहियो। छोजी तव्हां माण्हुनि खे पंहिंजे धर्म जो ई न पतो। भई सिंधी माण्हू चलो था झूलेलाल जोत खे ई पूजो, जोत अर्थात परमात्मा। पर माण्हू अॼु हर धर्म में घुसनि था, छोजी उन्हनि खे पंहिंजे देह जे धर्म जो पतो ई न आहे। हुनमें सुख, अॼुकल्ह कहिड़े बि धर्म में सुख न आहे, छोजी आत्मा में शक्ति न आहे न। तंहिंजे करे परमात्मा चए थो देह जे धर्मनि खे छॾे करे ख़ुदि खे आत्मा सम्झो। भई मां आत्मा, परम पिता परमात्मा जी संतान आहियूं। असां आहियूं त असां सभु आत्मा आत्मा भाई भाई, जो चईंदा न हिंदू मुस्लिम भाउ भाउ आहे, त आहियूं त असां सभी भाउ भाउ आहियूं। आत्मा जे नाते असां भाउ भाउ आहियूं, हिकु बाप जी संतान आहियूं। लेकिन जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहियूं त असां जॾहिं शरीर वठंदा आहियूं, पोइ शरीर सां गॾु शरीर जो धर्म बि हुजणु ज़रूरी आहे। त अगरि असांखे देवी देवताउनि जे त्योहारनि में ख़ुशी जास्ती थी थिए असांजी आत्मा खे, त मतिलबु मां सत्युग में आयल हुई आत्मा आहियां। सत्युग में गुरु नानक देव न हूंदो। गुरु नानक सिख धर्म हाणे कलयुग जो आहे। सत्युग में लक्ष्मी नारायण जो देवी देवता धर्म जी आत्मा आहे। त भले मां वैसे त सभु आत्मा आत्मा भाव आहे, हिकु बाप जी संतान आहियूं। आत्मा जे नाते हिकु ई धर्म हूंदो आहे, शांति पवित्रता। लेकिन जॾहिं शरीर सां गॾु ईंदा आहियूं त ॾिसो जीअं पेड़ असां उगाईंदा आहियूं, भई बीज मां एॾो वॾो पेड़ निकिरंदो आहे, पोइ हुनजो तनो बि हूंदो आहे, हुनजी टालियूं बि हूंदियूं आहिनि, हेठि जड़ियूं बि हूंदियूं आहिनि। हिकु बीज मां जड़ियूं निकिरंदियूं, हिकु तनो निकिरंदियूं, पोइ केॾी सारी टालियूं निकिरंदियूं आहिनि। त उहो ईअं मनुष्य सृष्टि रूपी झाड़ आहे। असां सभु आहियूं आत्मा आहियूं, लेकिन असां सभु हिन सृष्टि रंगमंच ते अलॻि अलॻि पाठ वॼायूं था। हिते अलॻि अलॻि टालियूं आहिनि, अलॻि अलॻि धर्म जी। त मां आत्मा पहिरियों पहिरियों जॾहिं हिन सृष्टि ते आयमि, त मूंखे कॾहिं आयमि मां? भई पहिरियों सत्युग ईंदो, पोइ त्रेता ईंदो, पोइ द्वापर ईंदो, पोइ कलयुग ईंदो।
सतयुग में हूंदो लक्ष्मी नारायण जो राज्य, त्रेता में हूंदो राम सीता जो राज्य उन्हनि खे देवी देवता धर्म चइबो आहे। द्वापर में पोइ पहिरियों इस्लामियुनि जो, पोइ बौद्धियुनि जो, पोइ क्रिश्चन जो, पोइ सन्यासियुनि जो, पोइ मुस्लिम जो, पोइ सिख धर्म ईंदो कलयुग में। जेको पक्को सिख माण्हू हूंदो आहे न, हुनखे इहा दिवाली, होली, राखी इहे सभु त्योहार हुननि सां मतिलब ई न हूंदो, हुनखे सुठो ई न लॻंदो। मतलब ये घृणा नफ़रत न कंदो, पर वो पंहिंजे धर्म जो। लेकिन जेकर सिंधी माण्हू हुननि खे देवी देवताउनि जो त्योहार बि मल्हाइण में जास्ती ख़ुशी थी थिए। भई कोई सिख माण्हू जो पक्को हूंदो उहो कराईंदो लक्ष्मी जी पूजा, न कराईंदो, हुनखे मतलब ई न आहे, हुनखे चईंदो न मां त पंहिंजे गुरूअ जो ई पूनम। त असां छो था लक्ष्मी जी पूजा करूं? असां छो पंहिंजे घर में लक्ष्मी नारायण जी मूर्ति था रखूं, राधे कृष्ण जी मूर्ति था रखूं? असांखे छो सुठा लॻंदा आहिनि? छो जी असां सतयुग में आयल हुई आत्मायूं आहियूं, असां लक्ष्मी नारायण जी दुनिया में आयल हुई आत्मायूं। ॾिसो तव्हांखे राम सीता बि माण्हुनि खे के सुठो लॻंदो आहे, मतलब सुठो त लॻंदो आहे, लेकिन अगरि तव्हांखे लक्ष्मी नारायण उन खां जास्ती सुठो थो लॻे, राधे कृष्ण खां जास्ती सुठो थो लॻे, त तव्हां हुन धर्म जी आत्मा आहियो। मतलब हुन धर्म में असां पहिरियों आयासीं, हाणे भटकी विया आहियूं, लेकिन असां असली हुननि जी, असांजा पूर्वज ई आहिनि। गुरु नानक देव खां बि पहिरियों असांजा पूर्वज केर आहिनि? लक्ष्मी नारायण। राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। असांजो पहिरियों माण्हू पंहिंजे वॾनि जी, जीअं गांधी जी वरसी मल्हाईंदा आहिनि, गांधी जो जन्म ॾींहुं मरण ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। छो मल्हाईंदा आहिनि? उहो बि जास्ती केर मल्हाईंदा आहिनि? जेका उन्हनि सां गॾु कनेक्शन में हूंदा उन्हनि जी। वैसे त पूरी दुनिया देश छुट्टी हूंदी आहे, लेकिन त बि नेता माण्हू उन्हनि जी बिरादरी वारा ई ज्यादा कंदा आहिनि। त असां राधे कृष्ण लक्ष्मी नारायण जो छो एॾो सुठी रीति त्योहार पूजायूं रखूं था, भागवती गीतायूं करायूं था, हुननि जी मूर्ति था रखूं? छो जी असांजा पूर्वज आहिनि, असां हिननि जी दुनिया में एॾी ख़ुशियूं ॾिसी आया आहियूं, एॾी साफ़ सफ़ाई ॾिसी आया आहियूं। इन करे लक्ष्मी जो पूजन खां पहिरियों माण्हू साफ़ सफ़ाई कंदो आहे, एॾी ख़ुशी मल्हाईंदो आहे, एॾी मिठाइयूं मल्हाईंदो आहे। एॾो तयार छो था थियो? भई दिवाली ॾींहुं छो माण्हू तयार थींदा आहिनि? छो पंहिंजे घर जी साफ़ सफ़ाई कंदा आहिनि? छो एॾी ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि? छो जी जॾहिं असां हुननि जी दुनिया में वियासीं न, त हुन दुनिया उहा ॾाढी साफ़ सुथरी हुई, हुन दुनिया में रोज ख़ुशी जो ॾींहुं मल्हाईंदा हुया, सभिनि जी आत्मिक रूपी ज्योत जगल हुई, ऐं सभी ॾाढो श्रृंगारल हुओ। मतलब लक्ष्मी नारायण जे राज्य में सभिनि जो शरीर बि तंदुरुस्त हुयो, त सभिनि जा कपिड़ा जेका हूंदा आहिनि न, वस्त्र, उहो बि सोन जा ॾाढा सुठा चमकीला, ऐं सोनो हीरो त पाईंदा आहिनि। जॾहिं घर ई सोने हीरे जा आहिनि त पाइण में ॾिसो इन दिवाली जे ॾींहुं माण्हू सोचो असां सोन पायूं, गहना आदि पायूं, कुझु थींदो न आहे, बसि सोचदा आहिनि न पूरो सुठी रीति तयार थी करे पूजा कंदा आहिनि लक्ष्मी जी जी। छो जो हुननि जी दुनिया में ॾाढो कुझु हुयो, माण्हुनि वटि सचो सोनो पाइण लाइ हुयो, सोने हीरे जा त घर हुया सभिनि जा, नंढनि वॾनि सभिनि जा। ॾिसो उहा आत्मा खे यादि ईंदो आहे न, असांजी आत्मा हुन जन्म में ॾिसी आई आहे, छो जी आत्मा ई त सभु कुझु ॾिसी आहे, हिननि अखियुनि सां केर थी ॾिसे? आत्मा ई ॾिसे थी, आत्मा ॾिसे थी त हुनजी बुद्धि में वेठल आहे, त असांखे कुझु यादि ईंदियूं आहिनि, उहा अहिड़ी ॻाल्हियूं, त उहा आत्मा हूअं कंदी आहे, ॾाढी ख़ुशी मनाईंदी आहे। ॾिसो मुस्लिम धर्म वारी जेकी आई द्वापर में आहे, इब्राहिम जे समय में, हुन अहिड़ो कुझु ॾिठो ई कोन अथई। क्रिश्चन धर्म वारनि अहिड़ो कुझु ॾिठो ई न आहे, असां ई ॾिठो आहे, त असांखे उहो करण में सुठो बि थो लॻे ऐं ख़ुशी बि थी थिए। भई पक्को सिख माण्हू हूंदो उहो कंदो ईअं, पक्को मुस्लिम हूंदो त अॼु हाणे बि अगरि उन धर्म जा माण्हू कुझु करनि था, त सम्झो उन्हनि बि कुझु उन्हनि धर्मनि में ॾिठो आहे, तॾहिं त उन्हनि खे करण में मज़ो अचे थो न।
या त माण्हू जो धर्म बदिली करे छॾंदा आहिनि न, या उहा आत्मा पहिरियों हुतां जी हाणे हिन जन्म में अची करे धर्म बदिली करे छॾे, लेकिन आत्मा खे यादि त ईंदी आहे न, खीच त थींदी आहे न, छो जी आत्मा में त पाठ भरियल आहे न। अॼु असां चऊं मरण खां पोइ सभु हिसाब किताब चुकतो थी वियो, अगरि माण्हू सोचे थो भई मरण खां पोइ त सभु ख़तम, पोइ हुनखे माण्हू जॾहिं ॿियो जन्म थी वठे, आत्मा ॿियो शरीर वठे थी, त जन्म ते ई बीमारी छो थी थियनि, जन्म ते ई दुख छो थो अचे। हाणे ॿार खे जन्म ते या थोरो वॾो थिए, पोइ पंडित ईअं छो चईंदा आहिनि हिन जा पिछले जन्मनि जो हिसाब किताब आहे, इहे पूजायूं करायो, इहे पूजायूं करायो। मतिलबु आत्मा जो शरीर छॾण खां पोइ हुनजो हिसाब किताब थोरी ख़तम थी वेंदो आहे, बसि उहो शरीर ख़तम थी वेंदो, लेकिन आत्मा जो जंहिंसां हिसाब किताब आहे उहो त आहे, उहो त हुनखे चुकतो करणो ई पवंदो न, परमात्मा खे यादि करे। पोइ तव्हां पूजायूं करे करे करायो या परमात्मा खे यादि करे करायो। त बाबा अॼु चवनि था कि ये सृष्टि ते आहे न वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे हिते सृष्टि ते। असां आत्मिक नाते से सभु भाउ आहियूं, हिकु बाप जी संतान, लेकिन असां जॾहिं शरीर में ईंदा आहियूं, मथां खां हेठि जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहियूं शरीरनि में, त असांजे शरीर जे हिसाब सां माण्हुनि खे धर्म जाति भेद हीअं अलॻि अलॻि हूंदी आहे। भई हिकु ई स्कूल में कोई इंग्लिश फर्स्ट क्लास में हूंदो, कोई सेकेंड में, कोई थर्ड में, कोई उन फोर्थ में, कोई हिंदी मीडियम जो आहे, कोई इंग्लिश मीडियम जो आहे, कोई मराठी मीडियम जो आहे, अलॻि अलॻि आहे न। हूअं ई हिन सृष्टि ते असां वैसे त असां आत्मा आहियूं, मथे जॾहिं रहंदा आहियूं न त हिकु ई जॻह ते रहंदा आहियूं सभी, पंहिंजे पीउ सां गॾु उल्टे वृक्ष जे रूप में, लेकिन हिन सृष्टि ते जॾहिं ईंदा आहियूं त सभु हिकु साथ न, छुटी वैरायटी सुठी लॻंदी आहे न माण्हुनि खे। अॼु तव्हांखे बि खाइण में वैरायटी सुठी लॻंदी, हिकु चीज सुठी लॻंदी, त उअं ई बाबा चवनि था कि माण्हुनि खे वैरायटी सुठी लॻंदी आहे, त इन करे वैरायटी धर्मनि जो झाड़ आहे। पोइ कोई कहिड़े धर्म जो, कोई कहिड़े धर्म जो, कोई कहिड़े धर्म जो, पर कलयुग अंत में न सभी धर्मनि में दुख परेशानी थी वेंदी आहे, ख़ुशी गायब थी वेंदी आहे, त माण्हू थोरो सो बि सुख जंहिं धर्म में ॾिसंदा न त उहो धर्म बदिली करे वठंदा। त इन करे बाबा चए थो हाणे अगरि तव्हांखे ॼाणणो आहे भई मां मथां खां हेठि आयमि त मां कहिड़े धर्म जी, कहिड़े धर्म में आई हुयमि, त तव्हां उहो पंहिंजी आत्मा जी ख़ुशी खे समझी सघंदा, भई मुंहिंजी आत्मा कंहिंखे ॾिसी ख़ुशि थी थिए जास्ती। भले तव्हां गुरूअनि खे मञो, सिख धर्म, गुरु नानक देव, गुरु गोविंद, लेकिन तव्हांजी आत्मा खे ख़ुशी कॾहिं थी मिले जास्ती, तव्हांजी आत्मा खे कंहिंखे यादि करे ॾाढो सुकून ईंदो आहे, कंहिंखे यादि करे तव्हांखे ख़ुशी थींदी आहे, तव्हांखे प्रश्ननि जो उत्तर मिली वेंदो आहे, त हुन हिसाब सां समझी सघंदा आहियो कि तव्हां स्वर्ग जी आत्मा आहियो या कलयुग जी आत्मा। छो जी अगरि तव्हां सिख धर्म में तव्हांखे सुठो लॻंदो आहे त तव्हां त कलयुग में ई ईंदव। गुरु नानक देव जो धर्म त सिख धर्म त हुन कलयुग में ई ठातई, पोइ तव्हां कलयुग जी आत्मा आहियो। पोइ भले तव्हांजे घर में ॿिया माण्हू पूजा आदि कंदा हूंदा, लेकिन तव्हांखे मन न लॻंदो हूंदो। ईअं बि थींदो आहे भई हिकु घर में चइण में त माण्हू आहिनि कि असां हिकु घर में एतिरा ॼणा आहियूं, पर अॼु हिकु ई घर में कंहिंखे लक्ष्मी नारायण तो सुठो लॻे, कंहिंखे राम सीता तो सुठो लॻे, कंहिंखे पंहिंजा गुरूअ त सुठा लॻनि, कंहिंखे पंहिंजो साईं तो सुठो लॻे, त उहो हिन जो अर्थ आहे कि असां भले हिकु घर में रहण वारी आत्मा ई आहियूं, लेकिन असां पिछले जन्म में हिन धर्म में हुयासीं। त इन करे ॾिसो हिकु ई घर में माण्हू अॼुकल्ह अलॻि अलॻि मतियूं थी वियूं आहिनि, हिकु ई घर में माण्हू मिली जुली करे छो नथा रही सघनि, इहे मूल कारण अथव, पहिरियों कारण आहे। अगरि हिकु ई घर में माण्हू हिक खे ई मञनि, चाहे देवी देवताउनि खे मञनि, उहो बि देवी देवताउनि में बि हिक खे,
कि असां सभु राधे कृष्ण खे मञंदा आहियूं, असां सभु लक्ष्मी नारायण खे या राम सीता खे या गणेश खे हनुमान खे या तव्हां चओ असां सभु गुरु नानक खे मञंदा आहियूं, असां सभु गुरु गोविंद सिंह खे मञंदा आहियूं, असां सभु पंहिंजे साईं खे मञंदा आहियूं। हिकु ई रखंदव न, उन घर में सुख शांती हूंदी। उहो जॾहिं सभी तव्हांजे घर में सभिनि खे ज़बरदस्ती न कराइजो। ज़बरदस्ती कराइण सां ॿियो ई खिचावट थींदी आहे। उहो त आत्मा जो पार्ट आहे। भई अगरि ॾिसो अॼु माण्हू अॼुकल्ह माण्हू खे जल्दी वैराग्य थो अची वञे। भई कंहिंजे कोई ॿार काथे जन्म वठे थो कंहिंजे घर में, त उहो धीरे धीरे जीअं वॾो थींदो न, त उनखे उन पंहिंजे धर्म जी खिचावट थींदी आहे। पोइ भले हुनजे घर में सभु माण्हू गुरू खे मञंदा हुजनि, लेकिन हुनखे देवी सुठी लॻंदी, हुनखे लक्ष्मी नारायण सुठो लॻंदो। त हिन में असां हुनखे ज़बरदस्ती न करूं कि न न असां त गुरू खे ई मञंदा आहियूं, छा थो करे। आत्मा खे जंहिंमें सुख मिलंदो आहे, जंहिंमें शक्ति मिलंदी आहे, असांखे उते हुनखे मदद ॾियणी खपे। तव्हांजे घर में उहा आत्मा आई आहे ॿार ठही करे, लेकिन उहा त आत्मा त पाटधारी आहे। हाणे उहो पिछले जन्म में लक्ष्मी नारायण जी दुनिया में पाठ वॼाए आई आहे, तव्हां न वॼाया आहियो। तव्हां कलयुग में गुरु नानक देव सां गॾु पाठ वॼायो अथव, लेकिन हुन त लक्ष्मी नारायण सां गॾु स्वर्ग जा सुख ॾिठा आहिनि न। भई तव्हां गुरु नानक देव सां गॾु सुख ॾिठा हूंदा, लेकिन हुन त ॾिठा थी न। आत्मा खे यादि त ईंदो, त हुन भले तव्हांखे ॿिया घर में ॿियनि खे ख़ुशी न थिए, हुन आत्मा खे जास्ती ख़ुशी थींदी हुन त्योहार जी। पोइ उहा अहिड़ी जॻह पहुची वेंदो आहे जाते हुनखे हुन त्योहार जी ख़ुशी मिले। इन करे बाबा चए थो सभु आत्माउनि जो खेल आहे, सिर्फ़ु शरीरनि खे न ॾिसो कि हीअ मुंहिंजो आहे, हीअ मुंहिंजो पुटु, हीअ मुंहिंजी धीउ, असांजे घर में त ईअं थींदो आहे, इहे छा थो करे। न ॾिसो केॾा सारा हिक ई घर में केॾी सारी मूर्तियूं आहिनि न मंदरनि में, कोई कंहिंखे मञंदो आहे, कोई कंहिंखे मञंदो आहे। त हिकु मत न आहे, ऐं असां ज़बरदस्ती कराए बि न सघंदा आहियूं। भई आत्मा में जो पार्ट आहे त बाबा चवनि था कि लेकिन पोइ हुनजे कारण छा थींदी आहे, मत में डिफरेंस थी वेंदो न, पोइ कॾहिं कॾहिं एडजस्ट थियण में प्रॉब्लम थी वेंदी आहे। त हिन करे अगरि असां सभई हिकु परमात्मा खे ई यादि कंदासीं, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त इहा प्रॉब्लम थींदी ई न। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। अमृत वेले खां राति ताईं यादि जी विधि पूर्वक हर कर्म करण वारा सिद्धि स्वरूप ठहो। बाबा चवनि था अमृत वेले खां राति ताईं जो बि कर्म करो, सुबुह खां राति ताईं जो बि कर्म करो न, हर कर्म परमात्मा जी यादि में करो। ये अभ्यास करो कि असां हर कर्म परमात्मा जी यादि में रही करे कंदासीं न, त असांखे उहो कार्य सफल थी वेंदो। ऐं हिन सां छा थींदो, उहो कार्य बि सुठो थी वेंदो, पूरो बि थी वेंदो, ऐं असांखे ख़ुशी बि मिलंदी, सुख बि मिलंदो। त हर सदा सुखनि ऐं ख़ुशियुनि जी लहरनि में लहराईंदा हुआ सदा ख़ुशि रहण लाइ असांखे छा करणो पवंदो, हर कर्म परमात्मा जी यादि में रही करे करो। विधि पूर्व, विधि छा आहे, परमात्मा खे यादि करे करो। स्लोगन आहे स्वयं खे निमित समझी करे हर कर्म करो। भई मां निमित आत्मा आहियां, हीअं न सम्झो इहो मुंहिंजो कर्म आहे, मां ही सभु करे सघंदी आहियां। न, ही सभु परमात्मा जो आहे। परमात्मा मूंखे हिते कर्म करण लाइ निमित ठातो अथई, मतिलबु मुक़ररु कयो अथई कि हा तव्हां हीअ घर खे ॿारनि खे संभालो, ये मुंहिंजा ॿार न आहिनि, ये मुंहिंजो घर न आहे, ये सभु परमात्मा जो घर आहे, परमात्मा जा ॿार आहिनि। त निमित समझी करे हर कर्म करो त न्यारो ऐं सदा परमात्मा जा प्यारा रहंदासीं। त हिन सां न मांपन ख़तम थी वेंदो।
अॼु माण्हुनि जे जीवन में न माप न आहे। मां हीअं कंदी आहियां, मां हीअं कंदी आहियां, मां हीअं करे सघंदी आहियां, मूंखे ई ईंदो आहे। त जॾहिं जाते माप न हूंदो आहे, अहंकार हूंदो आहे, उते पोइ गड़बड़ थी वेंदी आहे। इन करे सदा खुद खे निमित सम्झो कि मूंखे परमात्मा इहे कार्य ॾिनो अथई, उहो ई करन करावन हार ठही करे मूंखां कराए थो। ओम शांति। बाबा खे यादि करो।